बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आयत खान सुरयो तव्हां ॾिसी रहिया आहियो वावा सिंध। मौजूद आहियूं लाड़काणे जे क़दीमी 300 साल पुराणो प्राइमरी स्कूल लाड़काणो शाह मोहम्मद प्राइमरी स्कूल जे अंदरि, जिते कल्ह तव्हांखे असां ॾेखारियोसीं त हिते कब्ज़ा माफ़िया जे तरफ़ां हीअ भित जेका तव्हांखे ॾेखारीसीं, बिल्डिंग ॾेखारीसीं, हिते दर हणी कब्ज़ो करण जी कोशिशि कई वई। असांजे वीडियो हलण खां बाद में मेयर साहब ऐं एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट असां सां राब्तो कयो। उन खां बाद में जंहिंजी बिल्डिंग आहे उन्हनि खे 24 कलाक जो टाइम ॾिनो त हिन कब्ज़े खे ख़तमु कयो, दर खे पटराए ऐं जेको वापसि भित हणायो। सो एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट खे असां सलाम था पेश कयूं, मेयर साहब लाड़काणे खे असां सलाम था पेश कयूं ऐं असां जेके पेटे अलफ जा जेके उहिदेदार आहिनि ऐं समूरा जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे सलाम था पेश कयूं, जिन बर वक़्तु एक्शन कंदे हिन इशू खे हाईलाइट कयो ऐं ही कब्ज़ो ख़तमु करायो। अचो मां हिकिड़ो दफ़ो तव्हांखे ॾेखारियां थो, पोइ जेके हिते असांजा दोस्त मौजूदु आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हायूं था। हीउ ॾिसो, ही कल्ह तव्हां ॾिठो त हिते ही दर लॻल हो लोह जो, जेको भञी करे हाणे हिनखे सिरुनि सां हे भित ॾेई बंदि कयो वियो आहे। हीउ ॾिसो, हेठि धिको हुयो। ही पुराणो मां तव्हांखे ॾेखारियो त ही टॉयलेट्स जे ॿाहिरां जेका तख़्ती लॻल आहे 2010 वारी, अल्हम्दुलिल्लाह ही कब्ज़ो ख़तमु थी चुको आहे। दोस्तनि जी महिरबानी सां मेयर लाड़काणो, एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट, इन्हनि जे सहकार सां ही कब्ज़ो ख़तमु थी वियो आहे। हा साईं, सभ खां पहिरियों एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट जा जेके दोस्त आहिनि, असांजो GM जिंजड़ साहब, सर छा चवंदो तव्हां बहितरीन अमल कयो आहे हिन जे लाइ? सर जीअं कल्ह सोशल मीडिया तव्हां हलायो उन वक़्तु ई असांखे मेयर साहब जी कॉल आई। मेयर साहब जी फौरन कॉल ते असां स्कूल में पहुतासीं ऐं हुनखे टाइम ॾिनो त 24 कलाकनि जे अंदरि पंहिंजो कब्ज़ो ख़तमु कयो, न त ॿी सूरत में असां सुबुह जो तव्हांजो दर रिमूव करे असां भित कढाए वापसि साईं जे हवाले कंदासीं। असां सुबुह ताईं अचण ताईं साईं यारनि जी दर पटराए ऐं भित कढाए छॾी आहे। जेको कब्ज़ो पाण तव्हां ॾिसो था हाणे ख़तमु थी चुको आहे ऐं साईं जन पाण बीठा आहिनि प्रिंसिपल। जी हा, बहितरीन अमल आहे। असां एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट लाड़काणे खे एप्रिशिएट कयूं था। इन्हनि बर वक़्तु कार्रवाई कंदे ही कब्ज़ो ख़तमु करायो आहे। साईं असां सां हेडमास्टर जेके हितां जा शाह मोहम्मद प्राइमरी स्कूल जा हेडमास्टर आहिनि, सईद अहमद खोड़ो साहब। साईं जी सर। जी जी बिस्मिल्लाह। हेडमास्टर आहियां त तव्हां कल्ह ॾिठो त तव्हां दोस्तनि जो वावा सिंध वारनि जा लख लख महिरबानियूं, लख कुर्ब, जिन असांजे शार्ट नोटिस ते हिकिड़ी कॉल ते अची करे असां सां गॾु बीठा ऐं असांजा दोस्त जेके उस्ताद हुया उहे बि अची असां सां हिकु कॉल ते अची करे गॾु बीठा। हीअ जेका हिन नाजाइज़ी कई हुई उहा नाजाइज़ी माना जेको आहे सो ख़तमु थी चुकी। जेका तव्हां वावा सिंध वारनि जे माना महिरबानियुनि सां जॾहिं हीअ सोशल मीडिया ते वायरल थी ॻाल्हि, त उन जो नोटिस वठंदे मेयर साहब लाड़काणो साईं अनवर अली लोहर साहब जन इन जो शार्ट नोटिस वठी एंटी इंक्रोचमेंट वारनि दोस्तनि खे असां ॾे मोकिलियो ऐं उहो जेको कब्ज़ो हुयो उहो उन्हनि दोस्तनि उनखे इतलाह कयो त बाबा 24 कलाकनि जे अंदरि अंदरि पंहिंजो कब्ज़ो ख़तमु कर, जेकॾहिं नथो करे त असां तुंहिंजो पंहिंजो पाण ख़तमु करा। इहो कब्ज़ो ख़तमु करायो अथव। तव्हां दोस्तनि जूं लख लख महिरबानियूं, लख महिरबानी साईं खोड़ो साहब। असां तव्हांखे मुबारकबाद पेश कयूं था। तव्हांजो स्कूल जेको आहे कब्ज़े खां आज़ादु थी वियो आहे। अञा बि इंक्रोचमेंट डिपार्टमेंट जा दोस्त हिते मौजूदु आहिनि, जिन खे मां एतिरी रिक्वेस्ट कंदुमि त स्कूल जे चौधारी थोरो नज़र घुमायो ऐं ॿाहिरां ॾिसो त तमामु घणा कब्ज़ा आहिनि। उन्हनि खे बि थोरो धंधो धाड़ी हर कंहिंजो हक़ु आहे, पर नाजाइज़ी जेका आहे उन्हनि जी ग़लति आहे। असां सां पेटे अलफ जा मरकज़ी मुंहिंजे ख्याल में ज़िले जा सदर आहिनि इरशाद हुसैन तुनियो साहब। साईं छा चवणु चाहींदो जो हिन कम ते? सर सभ खां पहिरियां त मां तव्हां सुरेश साहिबु वावा सिंध जेको चैनल आहे उन जूं लख महिरबानियूं आहिनि जो सभ खां पहिरियां हिन इशूज़ खे उन हाईलाइट कयो आहे ऐं उन जे हाईलाइट थियण खां पोइ सोशल मीडिया ते जेको तहरको मची वियो, उन तहरके सिंध सॼीअ खे ॼण हिकिड़ो खड़ो करे रहियो आहे। उन में असां ख़ासि तौर ते जेके जेके दोस्त DC साहब जे तरफ़ां असां वटि अमिलो पहुतो अचे या साईं अनवर लोहर साहब जूं वधि में वधि महिरबानियूं, उन जो जेको अमिलो आहे एंटी इंक्रोचमेंट, उहे दोस्त कल्ह ई पहुता हुया। कल्ह ई उन्हनि असां सां वचन कयो हो त असां उनखे अॼु जो टाइम ॾियूं था। सो जेकॾहिं उन इहो दरवाज़ो न पटियो
त सुभाणे असां न रुॻो हिन जो दरवाज़ो पटींदासीं पर हिन ते FIR दर्ज थींदी। अॼु सुबुह सां जीअं असां आया आहियूं त असां खां पहिरियां ही दोस्त हिते मौजूदु हुया, दरवाज़ो पटराए चुका हुया ऐं हुनखे ॾिसो दरवाज़ो लॻल हुयो, अॼु उहा दरवाज़ो पटे हुननि दीवार ॾेई छॾी आहे ऐं कब्ज़ो ख़तमु थी वियो। असीं उमेदु था रखूं हितां जे इन इंतिज़ामिया में ऐं असां इन्हनि चैनलनि में ऐं तव्हां दोस्तनि में त सुभाणे जेकॾहिं कंहिं बि सरकारी इदारे ते जेकॾहिं को कब्ज़ो थिए थो त तव्हां असां सभु गॾु आहियूं। अहिड़ी जेके कब्ज़ाखोर माफ़िया आहे लाड़काणे जे अंदरि जेका हिकिड़ी सुजाग थी आहे, उन जे सुजाग थियण जो सबबु इहो आहे त असां ख़ामोश आहियूं, पर अॼु खां पोइ असां ख़ामोश न रहंदासीं। वरी बि असां तव्हांजे चैनल जे तवसो सां उन्हनि हाई अथॉरिटीज़ खे गुज़ारिश था कयूं त असांजे स्कूल जे अॻियां जेका मेन गेट आहे, इन मेन गेट सां संदुल पिया आहिनि हिन ताईं, छो जो ही मार्केट थी वियो आहे। अॼु इन्हनि माण्हुनि संदुल रखिया आहिनि, सुभाणे 7-8 सालनि खां पोइ इहे बि दावा कंदा त हे असांजो कब्ज़ो आहे 20 सालनि खां, असां बि अदावत कयूं। या असांजे स्कूल जी दीवार में कोका हणी हुननि टंगिया आहिनि, कपिड़ा हया आहिनि, सामान हुननि जा टंगिया पिया आहिनि। असां इहा बि मेयर साहब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेका तव्हांजे ऑफिस जे साम्हूं गली आहे इहा हेॾां सुरिया पधर ताईं हिनखे हर कंहिंजो धंधो आहे, हर को पंहिंजे दुकाननि जी हद ताईं महदूद रहे। छो जो दुकान आहे, दुकान जी 4 फुट ॾाकण ॿाहिरि निकितल आहे, अञा 3 फुट सामान ॿाहिरि पियो, त हिकिड़ी जेका 30 फुट घिटी आहे उहा वञी 10 फुट में बची आहे। असां वटि फीमेल अमलो बि आहे जंहिंखे मोकलनि जॾहिं असांजी छुटी थींदी आहे, ॿारनि खे टीचर खे अचण वञण में उन्हनि जे रक्षण खे तकलीफ़ थी थिए। असांजा ॿार 2-3 दफ़ा एक्सीडेंट थिया आहिनि, त इन ते बि थोरी नज़रसानी करे तव्हांजूं वरी बि आख़िर में तव्हां सभिनी जिन दोस्तनि असां सां चैनलनि ते सोशल मीडिया ते साथ ॾिनो आहे, हिन कब्ज़े जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कयो आहे, ऐं जेके असांजे एंटी इंक्रोचमेंट वारा दोस्त आया आहिनि इन्हनि जूं बि महिरबानियूं आहिनि। इंशाअल्लाह तव्हां असांजो साथ रहंदो त हिन कब्ज़ा माफ़िया जो ख़ात्मो आणींदासीं इंशाअल्लाह। साईं तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई इरशाद तुनियो साहब। हिते ॾिसो हिन स्कूल में लेडीज़ टीचर बि आहिनि, घणियूं आहिनि साईं? तक़रीबन 12 लेडीज़ टीचर आहिनि ऐं हिते नियाणियूं 5 क्लास जूं नियाणियूं जेके आहिनि तक़रीबन बालिग हूंदियूं आहिनि, त उहे हिते नियाणियूं बि हिते पढ़नि थियूं, जिन जे लाइ ही सेपरेट जेके वॉशरूम ठहियल आहिनि। हाणे इहे नियाणियूं जॾहिं स्कूल में अचनि वञनि थियूं त ॿाहिरि जेको स्कूल जे गेट खां ॿाहिरां तव्हां माहौल ॾिसो त इंतिहाई तशवीशनाक ऐं ख़राबु माहौल आहे, जितां असांजूं नियाणियूं जेके आहिनि विच मां गुज़रनि थियूं। इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, इन जे लाइ असां रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे इंक्रोचमेंट डिपार्टमेंट इन खे बि ख़तमु कराइनि। साईं कुझु चवणु चाहींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही कल्ह खां जेकी ख़बरूं सोशल मीडिया ते या प्रिंट मीडिया ते आयूं आहिनि, तमामु अफ़सोस थियो। अॼु जॾहिं असां हिन शाममती स्कूल में मां पहुतुसि त हिते ॾिठुमि त मूंखां अॻु में ई हिन स्कूल जो जेको जे अंदरि जेको कब्ज़ा माफ़िया वारनि गेट हई हुई उहा गेट में पटियल हुई ऐं दीवार बि उन्हनि जी क्लियर हुई। हिन वक़्तु मुकमल तौर ते कब्ज़ा माफ़िया वारा असांखां नामंद थी ऐं कब्ज़ो ख़तमु करे विया आहिनि। ऐं असीं वाह सिंध चैनल जे तरफ़ां जेका कल्ह मीडिया ते उन्हनि असांजूं ख़बरूं हलायूं, उन धूम मचाई आहे, असीं उनजा बि शुक्रगुज़ार आहियूं। असीं मेयर लाड़काणो जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं एंटी इंक्रोचमेंट वारनि जा बि असीं शुक्रगुज़ार आहियूं, DC साहिब जा बि शुक्रगुज़ार आहियूं, असीं उस्तादनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जिन ऐं हिन पाड़े वारनि जा बि असीं शुक्रगुज़ार आहियूं जिन सभिनी मुतहद थी इन हिकिड़े नंढड़े या वॾे पैमाने ते पंहिंजो आवाज़ उथारियो ऐं 24 कलाकनि जे अंदरि उहो दफ़न थी वियो जेको कुझु बि हुयो। इंशाअल्लाह ताला असीं वचन था कयूं त असांजे सरकारी इदारनि ते कहिड़ी बि माफ़िया कब्ज़ो कंदी असीं उन जे ख़िलाफ़ ईअं आवाज़ उथारींदासीं जीअं हिन ख़िलाफ़ आवाज़ इंशाअल्लाह। साईं सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं तमामु ई बहितरीनु अमल थियो आहे, बहितरीनु साराह जोॻो अमल थियो आहे जेको विदिन 24 आवर्स मेयर साहब ऐं एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट जी तरफ़ां ही कब्ज़ो ख़तमु करायो वियो। तव्हांखे साम्हूं ॾेखारियो त दर पटिजी उनखे सिरुनि जी भित वापसि लॻी चुकी आहे। अल्हम्दुलिल्लाह ही शइ क्लियर थी वई आहे। मां दोस्तनि खे लाड़काणे वासियुनि खे सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि त महिरबानी करे जिते बि तव्हांजा नाजाइज़ कब्ज़ा आहिनि उहे छॾे ॾियो ऐं एंटी इंक्रोचमेंट डिपार्टमेंट वारनि सां सहकार कयो, उन्हनि सां का बदतमीज़ी न कयो। जहिड़े नमूने उहे अचनि था तव्हां उन्हनि सां सहकार करे ऐं पंहिंजा नाजाइज़ कब्ज़ा ख़तमु कयो। ऐं असां सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके वावा सिंध असांजे पेज सां जुड़ियल आहिनि ऐं असांखे लाइक ऐं फॉलो ऐं शेयर कनि था। उमेद आहे त हिन पोस्ट खे बि वधि खां वधि शेयर करे कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ हिकिड़ो सगारो आवाज़ ऐं
रेस्पॉन्स ॾियण में असांजी मदद कंदा। पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। आहत खान सुरयो लाड़काणा।